ज़हर ज़िंदगी कमाल खान जेका भी हकीकत आहे तमाम साफ़ साफ़ मूंखे ॿुधाए किथे ईअं न थिए जो सुभाणे ॻाल्हियुनि में तव्हां ॾोही थी पओ। अदा साईं, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान ते एतबार न आहे त पोइ छॾियो हिन ॻाल्हियुनि खे। मूं हलाल खान खे बश कयो। मूं तुंहिंजो लोड़ो त न आहे लताड़ियो, एॾी कावड़ पियो करी। इहे लोड़ा तूं कंहिं ॿियनि जा लताड़िया हूंदा। जेकॾहिं हिकिड़ो कदम बि तूं पंहिंजो असांजी खड़ा जे अंदर रखियो ई त ॿई टंगूं कटे जिंदगी भर जे लाइ खट ते विहारे छॾींदो साईं। अञा सिज उभरे थो, छोरी घर खां ॿाहिरि निकिरी थी वञे, वरी सिज लहण खां पोइ थी घर अचे। एॾी बदनामी थियण खां पोइ बि छोरी मुड़े ई नथी। साईं, मां बि इहो सोचियो हुयो त हाणे चोरी घर खां ॿाहिरि न निकिरंदी, पर न साईं, किथे थी चोरी मुड़े, कंहिंजे चए में ई नाहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।